दुश्मन चाहे केॾो बि सदिजो डाहे न सघंदो नक्शो तुंहिंजो किरंदो रहंदो रक्त असांजो चवंदो रहंदो जिए संत जिए संत जिए संत। मुंहिंजे हिन धरतीअ जा वारसो मुंहिंजो मणियो मुंहिंजो न्याणियो सिंधु देश मुक़दरा साईं से ड्राइवर अॼु असांजो न्याणियूं असांजूं भेनरूं असांजा भाइर कल इन्हनि खे मलीर प्रेस क्लब खां गोरनि जे कब्रस्तान ताईं पैदल अचणो पर हिन मुल्क जा इदारा हिननि न्याणियुनि खां हिननि मासूम ॿारनि खां एतिरा त ॾिनल आहिनि जो उन्हनि उते 40 खां 50 गाॾियुनि जे हिसार में वठी करे उन्हनि खे उते यकमाल बनाए छॾियो ऐं हेॾे अचण जी इजाज़त न ॾिनी वई। अॼु जॾहिं हिन कराची प्रेस क्लब ते पहुता आहियूं त असां सिर्फ़ इहो ॿुधाइण चाहियूं था त वॾियूं वॾियूं मार्शलाऊं आयूं वॾा वॾा जाबिर आया अयूब खान मुशर्रफ उन खां भी वॾा वॾा जाबिर आया लेकिन DPR जा केस भी बनिया फायूं भी ठाहियूं थी पर हिन वक़्तु जेतिरो इदारा रियासत ॾिनल आहे माण्हुनि खे खणी करे ख़ौफ़ पैदा कनि था। बाबा पहिरीं थाणनि में वेंदा हुआसीं कोटनि में वेंदा हुआसीं झेलनि में वेंदा हुआसीं माण्हुनि खे ख़बर हूंदी उनजो प्यारो फिलाणी कोट में आहे चलो सज़ा जे तौर ते कोयटा मोकिले छॾींदा हुआ मछ जेल या हडियाला जेल खणी वेंदा हुआ त उते बि माण्हू भाड़ो ख़र्च करे वञी पंहिंजे प्यारनि सां मिलंदो पर हाणे इहो ज़ुल्म आहे जो सालनि जा साल असांजा माण्हू ॿार बच्चा नंढा ॿोड़ा खणी ईअं ॻाल्हि करे छॾिया वञनि था जो उन्हनि जी का ख़बर ई कान्हे। बाबा असांखे ॿुधायो उन्हनि ते जेको केस आहे उन्हनि ते को जुर्म आहे त खणी अचो कोर्टनि में तव्हां भले सज़ा ॾियो तव्हां फांसी जी सज़ा ॾियो पर उन्हनि खे ॿुधायो त असांजो ॾोह हीअ आहे असांजो जुर्म हीअ आहे तव्हांखे हिन कानून में हिन ॾोह में असां तव्हांखे गिरफ़्तार कयो आहे ऐं असीं तव्हांखे सज़ा ॾियूं था पर असांखे ख़ौफ़ज़दा करण जी कोशिशि कई पर असांजो क़ाफ़िलो लॻो रहियो। तव्हां असांखे घर जो प्यालो पीआरियो असां पी वियासीं तव्हां असांजे मासूमनि खे अगवा करे लाश ॿोड़ा करे ॾिनो त बि असां ॾिना पिया अचूं हल ॻाल्हि जी रखे वाक़फ़े जीअं